अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच। इहो मां तव्हांखे मिसाल ॾेई करे सम्झायां त तव्हांखे क्लियर थींदो। सम्झो त पाण वटि ॿ माण्हू आहिनि, हिकिड़ो अली आहे, ॿियो इमरान आहे। हाणे जेका अली आहे हिन खे इमरान खे ॿुधाइणो आहे त आई एम गोइंग टू कराची, मां कराची वञा पियो। त हे जेका इहो छा आहे, डायरेक्ट स्पीच आहे। त अली जेका आहे उहो पाण ॿुधाए पियो इमरान खे। हाणे सम्झो त हिकिड़ो इमरान आहे ऐं ॿियो काशिफ़ आहे। त इमरान जेका हिनखे इहो ॿुधाइणो आहे त काशिफ़ हुनखे चयो आहे ही इज़ गोइंग टू कराची, हू कराची वञे पियो। हाणे हुन जेका आहे उहो अली जे वञण खां पोइ काशिफ़ खे इहो ॿुधायो आहे त इहो छा थियो, इनडायरेक्ट स्पीच। हाणे फॉर एग्ज़ाम्पल इहो ई मां तव्हांखे वरी हिकिड़ी ॿी मिसाल सां सम्झायां जेका सेंटेंस लिखियलु आहे हिते। शी सेड आई लाइक मैंगो। आई लाइक मैंगो इन्वर्टेड कॉमास में ॾिनल आहे, तव्हांजे साम्हूं हिते लिखियलु आहे। शी सेड आहे उहो छा आहे, रिपोर्टेड वर्ब। आई लाइक मैंगो आहे रिपोर्टेड स्पीच। पंहिंजे रिपोर्टेड स्पीच खे पाण रिपोर्टेड वर्ब जे हिसाब सां चेंज कंदा आहियूं ऐं इनडायरेक्ट सेंटेंस ठाहींदा आहियूं। ठीकु आहे। पोइ हिते लिखियलु आहे, हिन चयो उहो कमरो साफ़ कंदी आहे। शी सेड आई क्लीन द रूम। सभिनीनि खां पहिरीं पाण पंहिंजा जेका आहे डायरेक्ट सेंटेंस उहो इनडायरेक्ट सेंटेंस ठाहिण लाइ इन्वर्टेड कॉमा जेका हूंदा आहिनि उहो हटाईंदासीं ऐं उन जी जॻह ते दैट जो इस्तेमालु कंदा आहियूं ऐं उन जी जॻह दैट जो इस्तेमालु कंदा आहियूं ऐं जेका रिपोर्टेड वर्ब आहे उन जे हिसाब सां सेंटेंस ठाहींदा आहियूं। पोइ जीअं हिते लिखियलु आहे, हिन चयो सना कमरो साफ़ कयो। शी सेड दैट सना क्लीन द रूम। पंहिंजा डायरेक्ट इनडायरेक्ट सेंटेंस जेका आहे उहो रिपोर्टेड वर्ब जे हिसाब सां चेंज थींदा आहिनि। जीअं मां ॿुधायो, पंहिंजो रिपोर्टेड वर्ब आहे उहो प्रेज़ेंट फॉर्म में हुजे। जीअं हिते लिखियलु आहे, चवंदो आहे, चवे थो। त इहो इंग्लिश में छा थींदो, ही से, ही इज सेइंग। त जेका पंहिंजी रिपोर्टेड स्पीच आहे उहो प्रेज़ेंट में ई रहंदी। ठीकु आहे। ऐं बाक़ी जेका प्रोनाउन आहे उहो पाण सेंटेंस जे हिसाब सां चेंज कंदासीं। अगरि पास्ट में आहे त जेका पंहिंजो रिपोर्टेड स्पीच आहे उन जो टेंस उन हिसाब सां पास्ट फॉर्म में ई ठहंदो। ठीकु आहे। पोइ जीअं हिते हिन जी मिसाल लिखियलु आहे, सना चवे थी मां कार हलाईंदी आहियां। सना इज सेइंग आई ड्राइव अ कार। हाणे हिन जुमिले में जेका सना आहे उहो पाण ॿुधाए पई त उहो कार हलाईंदी आहे। हाणे पाण हिनखे जॾहिं चेंज कंदासीं इनडायरेक्ट में त सभिनीनि खां पहिरीं छा थींदो, कॉमा जेका आहे उहो हटाईंदासीं ऐं दैट जो इस्तेमालु कंदासीं। जीअं हिते लिखियलु आहे, हिन जो इनडायरेक्ट थींदो, सना इज सेइंग दैट शी ड्राइव्स अ कार। हाणे हिन जुमिले में पंहिंजा रिपोर्टेड वर्ब प्रेज़ेंट जा टेंस आहिनि। ठीकु आहे। त इन करे पाण हिन में रिपोर्टेड स्पीच जेका आहे उनखे बि प्रेज़ेंट में रखियो आहे। बाक़ी जॾहिं पाण उन जे बारे में ॿुधाईंदासीं त उन जी ॻाल्हि इनडायरेक्ट स्पीच में त पाण इहो चवंदासीं त हू कार हलाईंदी आहे। उहो ख़ुदि ॿुधाए त चवंदी मां कार हलाईंदी आहियां। पर छा अगरि पाण ॿियो कंहिंखे उहा ॻाल्हि ॿुधाईंदासीं त इहो चवंदासीं त हू कार हलाईंदी आहे। इहो ई मां मिसाल सां ते सम्झायां। हू चवंदी आहे सना खे अंब पसंदि आहिनि। शी सेज सना लाइक मैंगो। हाणे हिन जो इनडायरेक्ट छा थींदो, शी सेज दैट सना लाइक्स मैंगो। हिन जुमिले में रिपोर्टेड वर्ब जेका आहे उहो थर्ड पर्सन जी ॻाल्हि हले पई। अहिड़ा सेंटेंस जेका हूंदा आहिनि उहे सेम ई रहंदा आहिनि अहिड़ी तरह। ऐं जेका हिन में कॉमास आहिनि उहो हटाए हुन जी जॻह ते दैट जो इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं पाण वटि रिपोर्टेड वर्ब पास्ट में अची वञे त स्पीच में पाण हुनखे चेंज कंदासीं ऐं पास्ट फॉर्म ठाहींदासीं ऐं हुनजो प्रोनाउन चेंज कंदासीं। जीअं हिते लिखियलु आहे, शी सेड आई ड्राइव अ कार। हिन जो छा थींदो, शी सेड दैट शी ड्रोव कार। पंहिंजो रिपोर्टेड वर्ब पास्ट में आहे ऐं रिपोर्टेड स्पीच प्रेज़ेंट इंडेफिनिट में हो। पंहिंजो रिपोर्टेड वर्ब पास्ट में हो ऐं रिपोर्टेड स्पीच प्रेज़ेंट इंडेफिनिट में हो। पर जॾहिं इनडायरेक्ट ठाहियो त पाण हिन में जेका रिपोर्टेड स्पीच आहे हुनखे पास्ट इंडेफिनिट में चेंज करे छॾियो। इहो जेका आहे इहो डायरेक्ट इनडायरेक्ट जो रूल आहे। हाणे अचो त मां तव्हांखे ॿुधायां त रिपोर्टेड वर्ब पास्ट में हुजे
त टेंस कीअं ठाहिबो। जीअं हिते लिस्ट लॻियल आहे तव्हांजे साम्हूं। डू आहे त उन जी जॻह डिड थींदो, डिड आहे त हैड थींदो, इज़ एम आर आहे त वॉज वर थींदो, हैव या हैज़ आहे त हैड थींदो, विल आहे त वुड थींदो, शैल आहे त शुड थींदो, हैव या हैज़ बीन आहे त हैड बीन थींदो, विल हैव बीन आहे त वुड हैव बीन थींदो, हैड आहे त हैड ई थींदो, कैन आहे त कुड थींदो, मे आहे त माइट थींदो। पंहिंजा रिपोर्टेड स्पीच टेंस ऐं ऑक्सिलरी वर्ब पास्ट फॉर्म में चेंज थियण खां पोइ लिखिया ऐं ॿुधाया वेंदा जेकॾहिं रिपोर्टेड स्पीच पास्ट में हुजे, ऐं जेकॾहिं प्रेज़ेंट में हुजे त चेंज न कंदासीं, जस्ट हुन में प्रोनाउन जेका आहे उनखे चेंज कंदासीं। हाणे मां तव्हांखे हिन जी एग्ज़ाम्पल ॾियां त हिते लिखियल आहे, हिन चयो ज़मीन सिज जे गिर्द गर्दिश करे थी। शी सेड द अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन। पंहिंजो रिपोर्टेड वर्ब पास्ट में हुयो पर इन सेंटेंस में पाण चेंज न कयो आहे, उहो इन करे त यूनिवर्सल फैक्ट जेका आहे ॿुधाया विया आहिनि उहो चेंज न थींदा आहिनि। ठीकु आहे, त इन करे हिते चेंज न कयो वियो आहे। जीअं हिते लिखियल आहे, पोइ मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो ॿुधायां। हिते लिखियल आहे, उन्हनि चयो हू क्रिकेट खेॾंदा आहिनि। दे सेड दे प्ले क्रिकेट। हाणे हिन जो थींदो दे सेड दैट दे प्लेड क्रिकेट। थर्ड पर्सन रिपोर्टेड स्पीच में चेंज न थींदो आहे। त आई होप तव्हांखे अॼु जो इहो लेक्चर क्लियर हूंदो, ऐं नेक्स्ट टॉपिक जेका हूंदो नेक्स्ट वीडियो उन में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं इनडायरेक्ट स्पीच में इंटेरोगेटिव कीअं ठहंदा। त पोइ अॼु जो टॉपिक हिते ई ख़तमु थियो, ऐं जेका तव्हांजा क्वेश्चन्स आहिनि उहे तव्हां कमेंट में पुछी सघो था। पोइ मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।